पन्नुआकल में अगवा थियल डॉक्टर अब्दुल जब्बार चाचड़ की बाज़ियाबी लाइ क़ौमी शहरा ते लगल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। धरणे में वेठल अॻवाणनि जो चवणु आहे त मग़वी अब्दुल जब्बार चाचड़ जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। ॿिए पासे धरणे में वेठल माण्हुनि सां यकजहती लाइ दुकानदारनि तरफ़ां शटर बंदि हड़ताल करे धरणे में शिरकत कई। वधीक तफ़सील मालूम कयूं था पन्नुआकल में एस न्यूज़ जे रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब कोराई खां। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? अजी बिल्कुल कुछ ॾींहं पहिरियां पनवाकल जे सांगी थाणे जे हद में अगवा थियल डॉक्टर अब्दुल जब्बार चाचड़ की बाज़ियाबी जे लाइ पनवाकल शहर में वधंदड़ बदअमनी, चोरियूं, फुरूं, अगवा भराए तावान जे वधंदड़ वाक़िअनि ते ज़ाब्तो आणण जे लाइ पनवाकल जे शहरनि, सियासी, समाजी अॻवाननि ऐं वकील बिरादरी तरफ़ां पनवाकल जी क़ौमी शाहराह ते चुंगा चौक वटि धरणो आयो आहे, जेको गुज़िरियल 14 कलाकनि खां वठी धरणो जारी आहे। मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त धरणे में वेठल माण्हुनि सां इज़हार यकजहती जे लाइ पनवाकल जे शहरनि तरफ़ां बि दुकानूं बंदि करे शटर बंदि हड़ताल करे धरणे में शिरकत कई वई आहे। उन हवाले सां धरणे में वेठल अॻवाननि जो चवणु आहे त जेसिताईं असांजो नौजवान बाज़ियाब थी न मोटंदो ऐं शहर में जेको आहे वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणण जे लाइ का ख़ातिरी न कराई वेंदी, असांजो धरणो जारी ऐं सारी रहंदो। उन सां जेको आहे धरणो हणण सबबि सिंध पंजाब जे ॿिन्ही पासनि तां ईंदड़ वेंदड़ जेको गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻियल आहिनि, ट्रैफ़िक जाम आहे। जी।